अस्सलाम वालेकुम दोस्तों, मौजूद सतालाड़ एक नई फिल्म ठाहे रहियो आहे जंहिंजो फिल्म जो नालो आहे कारो रतु। जी हा दोस्तों, कारो रतु फिल्म मौजूद सतालाड़ नई फिल्म ठाहे रहियो आहे लाड़काणे शहर में। जी हा दोस्तों, हिन फिल्म में तव्हां भी कमु करे सघो था, अदाकारी करे सघो था। हिन फिल्म में कहिड़ा कहिड़ा अदाकार हूंदा ऐं हिन फिल्म जी कॾहिं रिकॉर्डिंग कई वेंदी, सभु कुझु हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों, असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न आहे त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजे मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों, मौजूद सतालाड़ हिकु नई फिल्म ठाहे रहियो आहे जंहिंजो फिल्म जो नालो आहे कारो रतु। दोस्तों, मौजूद सतालाड़ अनकरी फिल्म जी रिकॉर्डिंग लाड़काणे शहर में कई वेंदी। जी हा दोस्तों, हिन फिल्म में तव्हांखे कमु करिणो आहे त मौजूद सतालाड़ सां राब्तो कयो ऐं मौजूद सतालाड़ जो नंबर मां तव्हांखे ॿुधायां पियो 0300 34 28 559। जी हा दोस्तों, सिंध जा नाले वारा अदाकार हिन फिल्म में कमु कंदा। निसार शाह, बिलावल खोखर, आबाज़ गुल ओडाणो, मौजूद सतालाड़, इन खां अलावा काफ़ी सिंध जा नाले वारा आर्टिस्ट हिन फिल्म में कमु कंदा। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मौजूद सतालाड़ जे अनकरीब लाड़काणे शहर में रिकॉर्डिंग थींदी। दोस्तों, उमेदु कयां थो हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो।